जी बिल्कुल, हैदराबाद के मेन वाधुआ रोड पूनम पंप ते असां मौजूद आहियूं, जिते ट्रैफिक पुलिस के चौकी में DSP ऐं SSP हैदराबाद के हुक्म बावजूद हिते पूनम पंप के चौकी ते SHO सॼी वॾी कार्रवाई कयो आहे। जेके बेगुनाह गाड़ी में नंबर प्लेट शोबार नंबर प्लेट लॻल आहिनि ऐं ब्लैक शीशा लॻल आहिनि। उन खां अलावा जेके गाड़ियुनि में ब्लैक में बैक साइड में ब्लैक शीशाऊं लॻल हूंदा आहिनि, नंबर प्लेट शो पार्ट्स लॻल हूंदा आहिनि, जेके पंहिंजे नालनि ऐं ज़ातनि सां नंबर प्लेट लॻाया था वञनि। उन्हनि खे हिते SHO जी ज़बरदस्त कार्रवाई सां नंबर प्लेट ऐं हिते ब्लैक शीशा जेके गाड़ियुनि ते लॻल आहिनि उहे लाराए थो। अचो त SHO तव्हां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे? जी SHO कासिमाबाद आहे, मुंहिंजो नालो मुमताज़ अली आहे। इहा असांखे SSP साहिबु DIG साहिबु ASP साहिबु जेको आयो आहे असांजी उनजे तरफ़ां मुहिम हले पई। फैंसी नंबर प्लेट कारा शीशा या जेके बि गाॾियूं आहिनि जिन ते नंबर प्लेट अप्लाइड जेके बि आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां कार्रवाई कयो। हेलमेट वग़ैरह उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां कार्रवाई कयो। हीअ कार्रवाई दौरान जिनखे बि जेका शइ आहे, हेलमेट कंहिं वटि न आहे, कंहिं वटि फैंसी नंबर प्लेट आहे, असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कराए रहिया आहियूं। ब्लैक पेपर लाराए रहिया आहियूं, उन्हनि खे चालान टोकन बि ॾिया आहियूं। ऐं तव्हां ॾिसंदा पाण ॾिठो आहे त असां उन्हनि जूं फैंसी नंबर प्लेटूं लाथियूं आहिनि ऐं उनखां पोइ उन्हनि खे टोकन इशू कयो वियो आहे। का बि इलीगल का बि को कमु कोन कयो आहे। हिनखे चालान मिलियो आहे पठाण खे। हूअ हरूभरू चवे थो त असां क़ौम परस्ती, का बि क़ौम परस्ती कंहिं सां बि कान्हे का, असांजी कंहिं बि ज़ात सां कान्हे का। असांखे सिर्फ़ु जेको ऑफिसरनि हुकुम ॾिनो आहे उहो जेको आहे कार्रवाई उन्हनि जे ख़िलाफ़ु असां कयूं पिया। बाक़ी हुनखे बि टोकन ॾिनो वियो आहे, उनजे करे हू दांह करे रहियो आहे। हू त असां चऊं था चालान, हुनजो जेको चालान जमा कराए पंहिंजो पेड कराए, हू त चए चालान मां न वठंदुसि। हुनखे चालान ॾिनो वियो आहे। को बि गैर क़ानूनी कमु करे तव्हां तस्दीक करे सघो था हिन शइ जी। सर रोज़ ईअं चवंदा आहिनि, हितां डेली बेसिस ते लंघंदा आहिनि, हिते चवंदा आहिनि असांखे तकड़ आहे, असांखे कमकार आहे, असांजी ट्रक वञे थी, असांजी ट्राली वञे थी। डेली बेसिस ते हिननि खे वार्निंग ॾेई असां थकिजी पिया आहियूं। असां कई दफ़ा हिननि खे वार्निंग, हाणे ASP साहिब जो हुकुम आहे त का वार्निंग न आहे का। हिननि खे जेको आहे न तव्हां हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन खणो, जेके नंबर प्लेट नथा आणनि या फैंसी नंबर प्लेटूं आहिनि या कारा शीशा हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन खणो। असां उन मुहिम में असां एक्शन हिननि जे ख़िलाफ़ु खयो आहे। ॿी असांजी का बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे। हेलमेट हिफ़ाज़त लाइ तव्हां मुंहिंजो ॾिसंदा पाण हेलमेट हुयो मुंहिंजी मोटरसाइकिल ते तव्हां ॾिसंदो, असां पाण हलूं था त हेलमेट पाए करे हलूं था। असां सभिनि खे आगाही ॾिनी आहे। तव्हांखे इन में तव्हांखे पहिरें बि ख़बर आहे, पंफलेट हया विया आहिनि, होॾां बैनर बि लॻो पियो आहे त हेलमेट पायो, हेलमेट तव्हांजी सेफ्टी आहे। पोइ बि नथा पाइनि हेलमेट। अरे हिते सभु नॉर्मल पिया हलनि, हे ॾिसो तव्हां। हाणे जेतिरो आहे चालान असां ॾियूं पिया, बिल्कुलु असांजो कमु आहे चालान ॾियणु, टोकन उन्हनि खे सभिनी हो चए थो सभिनी खे ॾियूं पिया। जेतिरा तव्हांजे साम्हूं जेके रोकियूं था असां साईं हींअर असांजो मां बि कलाक अधु कलाक में बीठो आहियां। सर ॾियूं था न असां ॾियो त पिया, मां बि हुनखे चयो आहे तूं ॾे अॼु ॾे कटे। सभिनी खे असां ॾियूं पिया। कानून सभिनि जे लाइ हिकिड़ो ई आहे, मक़सदु आहे कानून सभ जे बराबरि आहे। हिते क़ौम परस्ती न असांजी क़ौम परस्ती हुजे त मां तव्हांखे छॾियां, ॿिए खे छॾियां, मां त कंहिंसां बि रियायत तव्हां सभिनी खे पकड़ियो, सभिनी खे असां ॾियूं पिया हेलमेट। ॾिसो हुनखे रोके रहिया आहिनि, हुनजी फैंसी नंबर प्लेट लाहे रहिया आहिनि ऐं हुनखे हेलमेट जो चालान जेको बिल्कुलु इशू कयो वेंदो, टोकन हुनखे। मुंहिंजो नालो आहे साईं जान मोहम्मद आहे, ॿुधी कासिमाबाद सेक्शन ते SI आहियां। चालान था ईंदा आहियूं, चालान पिया कयूं, तव्हांजे अॻियां चालान करियूं पिया। पर्चो ॾियूं था बाबा, बैंक में पेड कराए अचो। जिन वटि कागज़ न आहिनि उन्हनि जा गाॾी बाउंड करे सेक्शन ते बाउंड करे बीहारींदा आहियूं। बैंक में पेड कराए पंहिंजी गाॾी सेक्शन तां काए वेंदा आहिनि। अॼु ASP साहिबु लतीफ़ाबाद जो असांजे जो हुकुम आहे त नंबर फैंसी प्लेट जेके मोटरसाइकिल ते नंबर निल बग़ैर लाइसेंस इन जो पियो हले ऑपरेशन। तक़रीबन 12 कया अथनि, 12 चालान। न इहो ऑफिसरनि जो हुकुम आहे, जेॾीमहिल पंहिंजो हुकुम ॾियनि। कल्ह ॾिनो असांखे हेलमेट जो, अॼु वरी ॾिनो अथनि नंबर फैंसी प्लेट, नंबर निल अप्लाइड ऐं लाइसेंस। सख़्तियूं त हाणे तव्हांजे अॻियां जी ॻाल्हि आहे कि चालान कोन फाड़े बि छॾींदा आहिनि, चालान फाड़े छॾींदा आहिनि। पोइ असां चवंदा आहियूं वरी पर इहे ई त बाबा बैंक में इहे फैंसी नंबर प्लेट आहिनि जेके असां गाॾियुनि तां लाथियूं आहिनि, हिननि खे मुंहुं ॾियणो पए थो, मुंहुं मारी बि थिए थो, गाॾियूं खाऊं था, जहिड़ा बि थियनि था, पर असां जहिड़ो करण लाइ न हूंदा आहियूं। कानून जेको आहे फॉलो करे माण्हू। हा इहे खोड़ इहे मिलंदा आहिनि, पर असां उन्हनि खे
एतिरो तवजो असांजे पंहिंजे SSP साहब जो हुकुम आहे बाबा कंहिंसां मुंहुं मारी या ग़लति लफ़्ज़ पंहिंजो इस्तेमालु ज़बान ग़लति इस्तेमालु न कयो। उनखे असां अदा भाऊ चऊं था भला जीअं नथो वञे त आस्ते आस्ते वठी वञूं था पंहिंजे ऑफिसर वटि उन जा साम्हूं मिलाईंदा आहियूं अहिड़ी डील थी वेंदो आहे उते जो उते। इशू डेट 15 मार्च 2018 खां 14 मार्च 2023 तक बाक़ी सिर्फ़ु हिकिड़ो हेलमेट न आहे। हेलमेट बाबा रखो, हेलमेट बाबा रखो, हेलमेट रखो। हेलमेट जे करे ॿ शयूं पूरियूं बाक़ी हिकिड़ी जगह हेलमेट जे करे असां तव्हांखे माफ़ी पंहिंजो हेलमेट रखो। ॿिए चकर में हेलमेट तव्हांजी एहतियात लाइ सही आहे हेलमेट। ही भलो हेलमेट सही आहे बाबा तव्हां बाकी लोगों को चला नहीं देता, हम लोग क्यों दे रहे हैं? बाकी फोन पे बोल रहे हैं क्यों? सबको नहीं छोड़ रहे, सबको फोन पे छोड़ दिया। ये देखा पठान है बस इसको दिया, अभी छोड़ दिया, मेरे सामने छोड़ दिया है सारे को। आप चालान प्लेट कराओ, चालान प्लेट कराओ। सरी चालान घणे हुआ? 55 रुपये। छा जो चालान आहे कहिड़े हिसाब सां? हिनखे ब्लैक शीशा जेके कयो आहे फैंसी नंबर प्लेट ऐं ब्लैक शीशा। जी बिल्कुल तव्हां ॾिठो त SSP अदील हुसैन चांडियो जे चवण बावजूदि हिते SHO हिते ज़बरदस्त कार्रवाई कयो आहे। जेके गाॾियुनि में शो पार्ट नंबर प्लेट लॻल हुआ, जेके मिनिस्टर MPN जा पुट हुआ जिन्हनि खे बि उन्हनि जा नंबर प्लेट लाराए उन्हनि खे चालान ॾिनो वियो आहे हथ में। जेके ब्लैक शीशनि सां हुआ उन्हनि खे चालान लाराए वियो आहे। SHO जो ख़ासि मैसेज अवाम लाइ इहो हो त कानून सभिनि जे लाइ बराबरि हुजे, जेको MP जो पुटु हुजे थोरो ग़रीब हुजे सभिनि जे लाइ कानून बराबरि आहे, सभिनि खे चालान कटियो वेंदो जंहिं ॾे कानूनी शयूं पूरियूं न हूंदियूं। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। जी सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.